नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुलाक़ात दौरान सूबे में धाड़ेलनि जे ख़ात्मे लाइ हर मुमकिन मदद जो यकीन ॾियारियो है। वॾे वज़ीर जे तर्जुमान पारां जारी कयल बयान में ॿुधायो वियो त घरू वज़ीर शेख रशीद सिंध जे वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई है, जंहिंमें सिंध में अमनो अमान जी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं। इन मौक़े ते वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी DG अली नवाज़ भी शिरकत कई। सिंध जे वॾे वज़ीर घरू वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त पाकिस्तान ख़तरनाक मुल्कनि जी लिस्ट में 6 नंबर ते, हाणे हू 126 नंबर ते आहे। 2007 में पीपल्स पार्टी जी हुकूमत ग्रैंड ऑपरेशन करे हाईवे क्लियर करायो। कराची में अमन अमान जी सूरत हाल एतरी ख़राब थी चुकी हुई जो नोगो एरिया बणिजी विया हुआ। कचे वारे इलाइक़े में धाड़ेल ऐं पुलिस विच में मुक़ाबलनि ऐं शहीद एहलकारनि जे हवाले सां मुराद अली शाह चयो त समूरो सिंध गुड्डू खां कोटड़ी बैराज ताईं कचो एरिया सिर्फ़ 5 खां 6 किलोमीटर घाटो जंग आहे। कश्मीर बॉर्डर जो शहर है। पंजाब बलूचिस्तान ऐं सिंध जे बॉर्डर खे पाण में मिलाईंदो आहे। जंग में ॾोहारी माण्हू दरिया में पाणी ईंदे ई रस्ता बंदि करे छॾींदा आहिनि। 23 मई ते पुलिस 8 मुॻियुनि खे शिकारपुर जे कचे मां बाज़ाब करण लाइ ऑपरेशन कयो। धाड़ेलनि जे हमले में 2 पुलिस एहलकार शहीद थी विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।